मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। ऑल सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सर ते मेहर में सरकारी मुलाज़मनि जो एहतजाज कम छॾ हड़ताल, स्कूलनि ऑफिसनि जी तालाबंदी, अस्पताल में ओपीडी जो बाइकॉट, मुलाज़मनि जूं रैलियूं, नारेबाज़ी। ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते सरकारी मुलाज़मनि पारां पेंशन तरमीम, डीआरए, ग्रुप इंश्योरेंस ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ ॾिनल 23 खां 27 सेप्टेम्बर ताईं कम छॾ हड़ताल जे सर ते मेहर ताल के अंदरि अॼु ॿिए ॾिहाड़े बि मुकमल कम छॾ हड़ताल करे स्कूलनि ऑफिसनि ऐं अस्पतालुनि जी तालाबंदी कई वई। उन सिलसिले में मेहर में ॿिए ॾिहाड़े समूरनि स्कूलनि ऐं ऑफिसुनि जी तालाबंदी कई वई, जॾहिं त अस्पताल में ओपीडी जो बाइकॉट कयो वियो। मेहर समेत तालके जे समूरनि स्कूलनि, आबपाशी, रेवेन्यू, लोकल गवर्नमेंट समेत मुख़्तलिफ़ खातनि जूं ऑफिसूं बंदि करे सरकारी मुलाज़मनि पारां रैली कढी वई। ॾिनल एहतजाजी तहरीक जे सिलसिले में मेहर में सैयद अली असगर शाह स्कूल खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी बदरुद्दीन गोरड़, पेटीएफ जे सदर एजाज चांडियो, गवाज़ जी अॻवान हादी बख्श जतोई, गस्टा जे अब्दुल करीम झत्याल, पैरामेडिकल जे अॻवाननि वाजिद पहार, मुख्तियार खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई। उन मौके ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अफ़सोस जो मुल्क में ॿ निज़ाम हली रहिया आहिनि। सरकारी मुलाज़मनि जूं पेंशन कटौती करे मुलाज़मनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। मुलाज़मनि खे डीआरए, ग्रुप इंश्योरेंस न पई मिले। ॿिया सूबा पंहिंजनि मुलाज़मनि खे सहूलियतूं पिया ॾियनि, पर सिंध हुकूमत सहूलियत ॾियण बजाए मुलाज़मनि खे ॾिनल सहूलियतूं बि वापसि वठी रही आहे। हुननि मुतालबो कयो आहे त पेंशन तरमीम वापसि वठी ग्रुप इंश्योरेंस, डीआरए अलाउंस ॾेई मुलाज़मनि जा ॿिया मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में बिलावल हाउस वारो एहतजाजी धरणो हंयो वेंदो।